ज़मीन अंदर पैदा थींदड़ सब्जियुनि मां मूरी आम तौर ते सियारे जी मौसम में थींदी आहे। न रुॻो मुख़्तलिफ़ खाधनि पर मूरीअ खे सलाद तौर इस्तेमाल करण सां गॾु उन जो जूस ठाहे बि पी सघिजे थो। तेज़, मिठे ऐं कोड़े ज़ाइक़े जे करे उन जा सिहत लाइ बि केतिरा ई फ़ाइदा आहिनि। जॾहिं त मूरी 5 बीमारियुनि लाइ इलाज तौर बि इस्तेमाल करे सघिजे थी। नंबर 1, कामण जी बीमारी। रत खे साफ़ करण जी सलाहियत जे करे मूरीअ खे जिगर ऐं मादे जी दोस्त सब्जी चयो वेंदो आहे। कामण या साईअ जी बीमारी में जॾहिं रत जा ॻाढ़ा सेल ख़तम थियण लॻंदा आहिनि, अहिड़ी सूरतहाल दौरान मूरीअ जो इस्तेमालु तमामु घणो फ़ाइदेमंद साबित थींदो आहे। हेपाटाइटिस ए, बी या सी जे मर्ज़ दौरान मूरी खाइण सां गॾु उन जे पननि जो अर्क बि बीमारीअ मां छुटकारो ॾींदो आहे। नंबर 2, बग जी बीमारी। बग चमड़ीअ जी हिकु अहिड़ी बीमारी आहे जंहिंजो हिन वक़्त ताईं साइंस में को बि इलाज मौजूदु नाहे। इन बीमारी में इंसान जी चमड़ीअ ते अछा दाग थी वेंदा आहिनि, जेकी आहिस्ते आहिस्ते वधंदा सॼे जिस्म ते फैलिजी वञनि था। इहो चयो वञे थो त इन बीमारीअ लाइ मूरीअ जे ॿिज जो इस्तेमालु फ़ाइदेमंद साबित थींदो आहे, जॾहिं त ॿिज खां सवाइ मूरी खाई बि बग मां छुटकारो माणे सघिजे थो। नंबर 3, सहिके ऐं खंघि जो इलाज। मूरी हिकु अहिड़ी मौसम में थिए थी जॾहिं थधि पवण जे करे साह ऐं खंघि जा मसइला आम हूंदा आहिनि। इहा ख़ुशकिस्मती चइबी त सियारे जी बीमारियुनि सां गॾु कुदरत उन जो इलाज बि मुहैया करे छॾियो आहे। मूरीअ जो इस्तेमालु खंघि ऐं नज़ले खे ख़तमु करण समेत फिफड़नि खे साफ़ कंदो आहे ऐं साह जी तकलीफ़ मां मुकमल तौर ते छुटकारो ॾिए थो। नंबर 4, तेज़ बुखार जो इलाज। सियारे जी मौसम में तेज़ बुखार आम मसइलो हूंदो आहे, जेको फौरी तौर ते घटि या ख़तम बि नाहे थींदो। पर जेकॾहिं जिस्म जो गर्मीपद फौरी तौर ते घटाइणो हुजे त मूरीअ जी रस कढी उन में थोरो लूणु मिलाए मरीज़ खे पीआरिजे त 15 मिंटनि में बुखार घटिजी वेंदो। नंबर 5, कब्ज़ी ऐं बवासीर जो इलाज। उहे माण्हू जिन खे कब्ज़ी जी घणी शिकायत थिए ऐं उहा बवासीर जी सूरत अख्तियार करे वञे, उन्हनि खे पंहिंजी खुराक में मूरी ज़रूर शामिल करणु घुर्जे। मूरीअ में देर सां हज़म थींदड़ कार्बोहाइड्रेट्स हुजण जे करे उन जो असर घणे वक़्त ताईं जिस्म में रहंदो आहे, जंहिं जे करे कब्ज़ीअ मां छुटकारो मिली वञे थो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk